Bismillahirrahmanirrahim. Exercise is 21.1 कंदासीं write sentences from these words. हिननि लफ़्ज़नि मां जुमला ठाहियो. Some of the sentences are questions. हिन मां कुझु जुमला सवाल आहिनि. Sentences 1 to 7 are present. 1 खां 7 ताईं इहे present जा tense आहिनि. And sentences 8 to 15 are past. 8 खां वठी 15 ताईं इहे past जा जुमला आहिनि. Number 1, the office is cleaned every day. रोज़ ऑफिस साफ़ थींदी आहे, कई वेंदी आहे. How often are these rooms cleaned? ही कमरा कॾहिं कॾहिं साफ़ कया वेंदा आहिनि. Number 3, glass is made from sand. शीशो वारी मां ठहंदो, इन करे इहो गिलास आहे, इज़ लॻंदो. उन खां पोइ मेक जी पास पढ़ी made. Glass is made from sand. Number 4, the windows are cleaned every 2 weeks. दरियूं हर ॿिए हफ़्ते साफ़ कयूं वेंदियूं आहिनि, माना ॿिए हफ़्ते साफ़ कयूं वेंदियूं आहिनि या थींदियूं आहिनि. Number 5, this room is not used very much. ही कमरो एतिरो इस्तेमालु न थींदो आहे, तमामु घणो इस्तेमालु न थींदो आहे, एतिरो चवंदा आहियूं सिंधी में. Number 6, are we allowed to park here? छा असांखे हिते गाॾी बीहण जी इजाज़त आहे? How is this word pronounced? हिन लफ़्ज़ जो उचार कीअं निकिरंदो? ही वरी पास्ट जा आहिनि. Number 8, the office was clean yesterday. कल्ह ऑफिस साफ़ थी या कई वई हुई. Number 9, the house was painted last month. गुज़िरियल महीने हिन घर खे रंग कयो वियो आहे गुज़िरियल महीने. Number 10, my phone was stolen a few days ago. 2 ॾींहं अॻु मुंहिंजी फ़ोन चोरी थी वई आहे या चोरी थी वई या चोरी कई वई. Number 11, 3 people were injured in the accident. हादसे में 3 माण्हू ज़ख़्मी थी पिया या 3 माण्हू ज़ख़्मी थी पिया हुया. Number 12, when was this bridge built? हीअ पुल कॾहिं तयारु थी, कॾहिं ठही, कॾहिं ठाही वई. Number 13, I was not woken up by the noise. माना गोड़ खां मां न जगायुसि, माना गोड़ मूंखे न जगायो. ठीकु आहे. Number 14, how were these windows broken? इहे दरियूं कीअं भॻियूं, कहिड़े तरह सां भॼी पयूं, कीअं भॻियूं या कीअं भॻियूं आहिनि. Number 15, were you invited to John's party last week? गुज़िरियल हफ़्ते जे ख़बर जॉन जी पार्टी ते तोखे दावत मिली या दावत ॾिनी वई हुई. 21.2 21 ॿ कंदासीं. These sentences are not correct. ही जुमला सही न आहिनि, ग़लति आहिनि. कट दे हिनखे सही कयो. This house was, हिते was जेको न उहो लॻंदो. This house was built 100 years ago. ही घर 100 साल अॻु ठहियो. Number 2, football is played, plays न थींदो, is played in most countries of the world. माना दुनिया जे तक़रीबन घणनि मुल्कनि में फुटबॉल खेॾी वेंदी आहे, खेॾिजंदी आहे. Number 3, why was the letter sent न थींदो, sent थींदो, to the wrong address. माना इहो जेको ख़त आहे इहो ग़लति एड्रेस ते छो मोकिलियो वियो या छो मोकिलियो वियो हुयो. Number 4, a film studio is a place where films are made. फिल्म स्टूडियो उन जॻह खे चइबो आहे जिते फिल्मूं ठहंदियूं आहिनि, तयारु थींदियूं आहिनि, ठाहियूं वेंदियूं आहिनि, तयारु कबियूं आहिनि. Number 5, where were you born? माना तूं किथे ॼाएं, तूं किथे ॼाओ आहीं, आर न लॻंदो. Number 6, how many languages are spoken in Switzerland? माना स्विट्ज़रलैंड में केतिरियूं ॿोलियूं ॻाल्हाई वेंदियूं आहिनि या ॻाल्हाइबियूं आहिनि या ॻाल्हाइजंदियूं आहिनि. Number 7, somebody broke into our house. माना को असांजे घर में ज़ोरी दाख़िल थियो या चोरी दाख़िल थियो. But nothing was stolen. पर शुक्र आहे कुझु चोरी न थियो या कुझु चोरी न कयो वियो. Number 8, when was the bicycle invented? माना साइकिल जेका आहे उहा कॾहिं ईजाद थी या कॾहिं ईजाद थी आहे या कॾहिं ईजाद कई वई या कई वई आहे. 21.3 की राइट कंप्लीट द सेंटेंसेस. जुमला मुकम्मल कयो. यूज़ द पैसिव प्रेजेंट और पास्ट ऑफ दीस वर्ब्स. हिननि वर्बनि मां प्रेजेंट ऐं पास्ट तव्हांखे करिणो आहे. क्लीन, डैमेज, फाइंड, गिव, इनवाइट, make, show, steal, take. Number 1, the room is cleaned every day. कमरो रोज़ साफ़ कयो वेंदो आहे, थींदो आहे. Number 2, I saw an accident yesterday. कल्ह मां हिकिड़ो हादसो ॾिठो. 2 people were taken to hospital. 2 माण्हुनि खे इस्पताल खणी विया 2 माण्हुनि खे इस्पताल. Number 3, paper is made. हाणे हिते जेको मेक आहे हुन मां हिकिड़ो ठहंदो made from wood. माना पन्नो काठ मां ठहंदो आहे. Number 4, there was a fire at the hotel last week. गुज़िरियल हफ़्ते होटल ते बाहि लॻी. 2 of the rooms were damaged. 2 कमरनि खे वॾो नुक़सानु पहुतो या थियो. Number 5, where did you get this picture? हीअ तस्वीर केॾां आंदई तूं, किथां वरितई या किथां हासिलु कई. It was given to me. करियो here. It was given to me by a friend of mine. या मुंहिंजे कंहिं दोस्त खां मूंखे ॾिनी वई हुई या इहा सिंधी में चवंदा आहियूं त इहा कंहिं दोस्त ॾिनी मूंखे. Number 6, many American programs
are shown on British TV. केतिरा ई अमेरिकी ड्रामा बर्तानियाई टीवी ते ॾेखारिया वेंदा आहिनि. नंबर 7, डिड जेम्स एंड सू गो टू द वेडिंग? दे ख़बर जेम्स ऐं सू शादी ते विया? नो, दे वर इनवाइटेड बट दे डिडंट गो. दावत त मिलियनि पर विया न. नंबर 8, हाउ ओल्ड इज़ दिस फिल्म? माना हीअ जेका फिल्म आहे इहा केतिरी पुराणी आहे, केतिरो टाइम थियो आहे हिनखे फिल्म खे? इट वॉज मेड इन 1985. इहा 1985 में ठही हुई. नंबर 9, माई कार वॉज स्टोलन. ठीकु आहे, माई कार वॉज स्टोलन लास्ट वीक. मुंहिंजी कार गुज़िरियल हफ़्ते चोरी थी वई. बट द नेक्स्ट डे इट वॉज रिकवर्ड या इट वॉज फाउंड बाय द पुलिस. पर ॿिए हफ़्ते वरी उहा पुलिस खां लधी वई. माना ॿिए हफ़्ते उहा ख़ुशकिस्मती सां पुलिस हुनखे ॻोल्हे वरितो. आख़िरी एक्सरसाइज़ 21.4, वेयर वर दे बोर्न? इहे किथे किथे पैदा थिया हुया? इयन वॉज बोर्न इन एडम्बरा. इयन एडम्बरा में पैदा थियो. सेरा वॉज बोर्न इन मैनचेस्टर. सारा मैनचेस्टर में ॼाई हुई. हर पेरेंट्स वर बोर्न इन आयरलैंड. हुन जा वालदेन आयरलैंड में ॼा हुआ. आई वॉज बोर्न इन नसीराबाद. मां नसीराबाद में ॼाओ आहियां. माई मदर वॉज बोर्न इन लाड़काना. मुंहिंजी माउ लाड़काने में ॼाई हुई. ठीकु आहे, इहा रियलिटी. तव्हांजी महिरबानी. अगरि तव्हांखे मुंहिंजा यूनिट्स ही सभु पसंदि अचनि था वीडियोज़ तव्हांखे, त महिरबानी करे लाइक ऐं सब्सक्राइब कयो ऐं हिनखे शेयर कयो ऐं माण्हुनि ताईं पहुचायो. तव्हांजी महिरबानी. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.